मके शहर मां निकिरण ते मजबूर कयो वियो त मके खां ॿाहिरि निकिरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़वरा मक़ाम ते मके शहर के मुखातिब कयो। हिकिड़ी जगह जो नालो आहे हज़वरा। उते बीही करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मके शहर के तरफ मुंहुं करे ऐं मके शहर के हिकिड़ा लफ़्ज़ चया तारीख़ी। फरमायो वल्लाहि इन्नकी लखैरुल अर्द व अहब्बु अर्दिल्लाहि इलल्लाह वलौला अन्नी उखरिजतु मिनके मा खरजतु। मूंखे कसम आहे अल्लाह जो त ए मक्का शहर अल्लाह जी पूरी ज़मीन ते सभ खां बहितरीन ज़मीन तुंहिंजी आहे। जिते मक्को शहर क़ाइम आहे सभ खां बहितरीन सरज़मीन तुंहिंजी आहे ऐं अल्लाह जी ज़मीन मज़ा सभ खां महबूब तरीन टुकड़ो बि रब खे उहो आहे जिते तूं क़ाइम आहे। जेकॾहिं हिते रहण वारा मूंखे हितां निकिरण ते मजबूर न कंदा मां खरजतु मिनके मां तोखे कॾहिं बि छॾे करे न वञा। इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने में दर्द हुयो। इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीने में मके शहर सां मोहब्बत हुई।